अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी नेवा में कतरी अमीर तमीम हमदल सानी सां मुलाकात। अमरीका ईरान विच में मुआहिदे समेत खिते जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त अमरीका ईरान में कंहिं बि क़िस्म जी सिड़पकारी न करे रहियो आहे। ईरान सां मुआहिदो ॿिनि हिसनि ते हूंदो। संदसि ख़्याल बि ईरान सां मुंसिफ़ाणी डील थी आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। अमरीका तरफ़ां ईरान खे $100 मिलियन ॾियण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। उहा कूड़ी डेमोक्रेट्स पकेड़ी आहे। मुआहिदे ते ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। जेडी मुआहिदे ते सही लाइ जिनेवा बि ईंदो, पर मुसामूंडी लंघ जुमे ते मुकमल तौर खुली वेंदो। ईरान खे ॾावल मद में $300 अरब कुझु शर्तनि सां मिली सघनि था। नार जे इतिहादी मुल्कनि तरफ़ां ईरान खे ॾिनो वेंदो। अमरीका ईरान विच में तारीख़ी अमन मुआहिदे तक़रीब जुमे ते जिनेवा में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़मीस ते तक़रीब में स्विट्ज़रलैंड रवानो थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि आज़म सां गॾु हूंदा। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास राज़ आहे त लबनान ते इसराइली हमला या कंहिं इलाइक़े ते कब्ज़ो मुआहिदे जी भनकड़ी मुफ़ाहमती याददाश्त में हिक तरफ़ अमरीका ऐं इसराइल, ॿिए तरफ़ ईरान ऐं हिज़्बुल्लाह धुर आहिनि। मुफ़ाहमत ते सहीन खां पोइ अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो शुरू थींदो। ईरानी पासदारान इनक़लाब जे फोर्स अल-कुद्स ब्रिगेड जे कमांडर जनरल इस्माइल कानी जो चवे त बाबुल मंदोब लंघ मज़ाहिमती ताक़तनि लाइ विनिंग कार्ड साबित थियो आहे। ईरान सां जंग अमरीका खे बेएतबार ऐं इसराइल जे ज़वाल जे अमल खे वधीक करे छॾियो आहे। फ़लस्तीन ऐं लेबनान में सख़्त अमलनि बावजूदि वेढ़ा ग्रुपनि मैदान हिज़्बुल्लाह 104 ॾींहनि ताईं ईरान सां कुल्हे में मिलाए जिदोजहद ऐं जंहिंखे ख़तमु नथो करे सघिजे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त ईरान अमरीका विच में मुआहिदे सां पाकिस्तान जी इज़त में इज़ाफ़ो आहे। ईरान सां सफ़ारती लाॻापा बहितर थिया आहिनि। इल्ज़ाम हणण माण्हू पंहिंजो मासी विसारे वेंदा आहिनि। कहिड़ी पार्टी आहे जंहिं एस्टेब्लिशमेंट खां मदद कई आहे। दहशतगर्दी कंहिं हिकु सूबे या पार्टी जो मसइलो नाहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। पीपल्स पार्टी एमएनए अब्दुल कादिर पटेल जो चवणु आहे त वफ़ाक़ी बजट में ग़रीब माण्हुनि लाइ नाहे। आइनी तरमीम खां सवाइ नए माली साल जी बजट मंज़ूर कई वेंदी। पीपल्स पार्टी कंहिं पार्टी जे मुफ़ाद में सौदेबाज़ी न कंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघार 7% आहे। छा उहो लकी नंबर आहे? सेनेटर अवाम जे वोटनि सां चूंडिजी न ईंदा आहिनि, तंहिं करे जवाब ॾियण जी बि ॻणती न आहे। बल्दिया फैक्ट्री साने जे जवाबदारनि खे बरी कयो वियो। छा 250 माण्हुनि इज्तिमाही आपघात कयो आहे? वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी जमात इस्लामी जे अमीर हफ़ीज़ नईम रहमान सां अहम मुलाक़ात। मुल्की मईशत जी बहितरी ऐं आवाम खे रिलीफ फ़राहम करण ते बि ॻाल्हियूं। अमरीका विच में जंग जे ख़ात्मे लाइ मुआहिदो ख़िते जे मुफ़ाद लाइ बहितरीन करार। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल अमन लाइ न विसारण जोॻो किरदार अदा कयो आहे। ख़िते में छिकताण जे ख़ात्मे जो क्रेडिट पाकिस्तान खे वञे थो। वज़ीर आज़म शहबाज तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में 100 मेगावाट शमसी तवानाई जे मंसूबे कम तेज़ करण जी हिदायत। मंसूबे जे समूरनि मरहलनि में शफ़ाफ़ियत यकीनी ऐं अणधुरी थर्ड पार्टी वैलिडेशन यकीनी बणाइण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आहे त वफ़ाक़ी सरकार गिलगित बल्तिस्तान जे अवाम लाइ 100 मेगावाट शमसी बिजली कमी जे मंसूबे जा समूरा ख़र्च बर्दाश्त कंदी। सिंध में उगाड़ियूं वधाइण ऐं टैक्स उगाड़ी निज़ाम मज़बूत बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत ते वसी लाफ़े ऐं उगाड़ियुनि बाबति आला सिटी इजलास। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चीफ सी ऐं ॿिनि जी
शिरकत वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वसीलनि में साफ़ो आवामी भलाई तरक़सूबनि ऐं बहितर ख़िदमतनि जी फ़राहमी लाइ अणिथर आहे। अलबेले शायर संदसी 15 वर्षीय मलाही पीवनी अदीब ने तरफा टंडेर यार में संदस आखिरी आरामगाह ते हाज़री भेटा पेश। सकाफत वाले सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त संदस जी शायरी ज़रिए मोहब्बत अमन इंसान दोस्ती जो पैगाम आम कयो। सिंध जे अदबी फ़िक्री ऐं सकाफ़ती सुञाणप जो रोशन सितारो आहे।